नाज़रीन, दानियल में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं। तो उमरकोट प्राइवेट हॉस्टल में नौजवान शागिर्द जो पिरासर नमूने फौत लाश हथायो है, जड॒हिं त रामापीर चौक ते क़ाइम प्राइवेट डिफेंस हॉस्टल में मटियारी वासी 20 वरनि जो शागिर्द अहमद पुट पीर बख्श ज़रदारी जो लाश हथायो है। शागिर्द अहमद ज़रदारी राति चयो आहे त गले में तकलीफ़ आहे, मानी नथी वणे, पढ़ाई करे निंड सुतो, सुबुह नाश्ते लाइ उथारियो त अखि न खुली। गॾु रहंदड़ भाउ हामिद जे सोट ज़हीर जो मौक़ुफ़ आहे त इतला मिलण ते सिटी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची शागिर्द जो लाश सिविल अस्पताल उमरकोट मुंतक़िल करे छॾियो। पोस्टमार्टम जारी आहे, जॾहिं त शागिर्द अहमद पुट पीर बख्श ज़रदारी ॻोठ लखमीर ज़रदारी ज़िले मटियारी जो रवासी हुयो। उमरकोट में एंट्री टेस्ट जी तैयारी करण लाइ हॉस्टल ते रहंदो हुयो, जॾहिं त उमरकोट पुलिस लाश हथ अचण वारे वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच शुरू करे छॾी आहे।